ॿुधाई त इंटर बोर्ड कराची में शागिर्दनि जो वॾो अंग फेल थियण वारो मामलो जंहिंमें असेंबली मेंबरनि ते ॿधल कमेटी जो इजलास अॼु थींदो। बोर्ड जे नतीजनि जी जांच लाइ तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह जी सदारत हेठि इजलास तलब कयो वियो। इजलास में जमायत इस्लामी जे सिंध असेंबली मेंबर बि शरीक थींदा। सिंध असेंबली में मुखालिफ़ दरगवान अली खुर्शीदी खे बि शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। इजलास में तालीमी बोर्ड्स ऐं यूनिवर्सिटी सियाहत सेक्रेटरी ब्रीफिंग ॾींदा। 15 मेंबरनि ते ॿधल कमेटी ताज़े नतीजनि जो जाइज़ो वठंदी, जॾहिं त फर्स्ट ईयर जे इम्तिहाननि में समूरनि ग्रुपनि जा 99,438 शागिर्द शामिल हुआ। 49,614 शागिर्दनि खे फेल ॼाणायो वियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इंटर बोर्ड कराची में शागिर्दनि जो वॾो अंग फेल थियण वारो मामलो जंहिंमें असेंबली मेंबरनि ते ॿधल कमेटी जो इजलास अॼु थींदो। बोर्ड जे नतीजनि जी जांच लाइ तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह जी सदारत हेठि इजलास तलब कयो वियो आहे।